पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त माथली वेझो ॻोठ सोबो शोरो में बरसाती पाणी बाद बासर फसलनि जो पाणी ॻोठ में छॾे ॾिनो आहे। वधीक तफ़सील अब्दुल रज़ाक पंवर जी रिपोर्ट में। तलके मातली जे शहर टनो गुलामली जे वार्ड नंबर 4 जे ॻोठ सोबो शोरो में बरसाती पानी खां पोइ बाअसर ज़मींदारनि पंहिंजे फसलुनि जो पानी ॻोठ में लोड़े छॾियो, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। फसलुनि जो पानी ॻोठ में अचण करे ॻोठाणनि जो शहर सां राब्तो कटिजी वियो आहे। हिते तक़रीबन जीअं बरसाति में 2 महीना खनि थिया आहिनि। पहिरीं बरसाति जी पे हिते असांजो कोनो धणी न को साईं। वाटरनि माण्हू खोले छॾीनि, तक़रीबन 62 माण्हुनि जा वाटर आहिनि। असां सां वॾो ज़ुल्म नाक लॻो पियो। वाटरनि जो छॾणो बि असांजे अचनि ऐं सरासर माना बेवाजिबी असां ज़ुल्म ना कयो वियो आहे। हथरादो असांखे हिते ॿोड़ियो वियो आहे। असांजा तक़रीबन 8-9 घर किरी विया आहिनि हिन बरसाति में। असीं खुले आसमान हेठां वेठा आहियूं। असांजो केरु धणी साईं कोन्हे। अॼु सूदो केरु बि असां वटि हली कोन आयो। तव्हां सां कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ो नाक। गंदगी मच्छरनि जी बाहि, उन बीमारियूं, पाणी पीअण जो कोन्हे को, न असां वटि रस्तो, न असां वटि का सहूलियत। परेशान केरु असांजो धणी न को साईं जिंदे वञूं था को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। बरसाति जे करे बाबा ॾाढो बरसाति वसी पियो, जंहिंमें असांजा घर तड़ किरी पिया आहिनि। असांजी फसलूं ॿुॾियूं, भोन पुसड़ी विया, सारियूं बि ख़तमु थी वियूं। घर तड़े टही विया असां ग़रीबनि जा। असांखे को तंबू बि कोन मिलियो त बाबा तव्हां वञो पंहिंजा बचा लिकायो। ॻोठाणनि वज़ीर सिंध ऐं डिप्टी कमिश्नर बदीन MNA मीर गुलामली टालपुर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते बाअसर ज़मींदारनि जे फसल जो ॻोठ में ईंदड़ पाणी बंदि कराए संदन ॻोठ खे ॿुॾण खां बचायो वञे। कैमरामैन अली नवाज़ दल सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़, मातली।